बिटशा मां ख़बर ॾींदा हलो त पीर ऑफ बिटशा सैयद जराड़ शाह लतीफ़ी जे जनम ॾियारे जो केक संदसि रिहाइशगाह केसर नाज़ में संदसि वालिद सैयद गदा हुसैन शाह लतीफ़ी तरफ़ां कटियो वियो, जंहिंमें सैयद जमाल शाह लतीफ़ी, सैयद नियर अब्बास शाह, सैयद आसिफ शाह, इमरान अली होत, कामरान अली पंवर, करम हैदरी समेत ॿियनि शिरकत करे लोंगिन अजरकुन जा तोहफ़ा पेश कया ऐं मुबारकूं ॾिनियूं। उन मौक़े ते सैयद जराड़ शाह लतीफ़ी चयो त मूंखे निहायत ख़ुशी थी आहे जो तमाम दोस्तनि भाइरनि मूंसां प्यार कंदड़नि मुंहिंजे जनम ॾींहं ते सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉन मीडिया मैसेज ऐं कॉल करे मूंखे खोड़ सारियूं मुबारकूं ॾिनियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।